कराची हैदराबाद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। बरसात सबबि हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। सिंध में सुभाणे ताईं बरसात पवण जी अॻकथी कई वई आहे। हैदराबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में हल्की हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबबि मौसम ख़ुशगवार थी वई आहे। बरसात सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे, जॾहिं त बिजली जो निज़ाम पिणु मुतासिर थियो आहे। लाड़कानो, कंबर, मीरपुर ख़ास, चंडोली यार, बदीन, ठट्टो, जोही, कमालदेरो, दौलतपुर, भरिया सिटी, रोहिड़ी ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो थियो आहे। बदीन जी सामूंडी पट्टी में बि वसकारो थियो। तेज़ हवा सबबि केतिरनि ई कखावन घरनि जूं छतियूं उॾामी वयूं। केतिरनि ई शहरनि में ऐं ॿाहिरि ॾिने बरसाती पाणी रोडनि रस्तनि ते जमा थी वियो। इंतिज़ामिया पारां शहरी इलाइक़नि मां पाणी निकाल कराइण जूं कोशिशूं जारी आहिनि। मौसमियात खाते सिंध में सुभाणे ताईं बरसात जारी रहण जी अॻकथी कई आहे।